4 ॾींहं अॻु ठिकराठो में मतम बिरादरी में थियल झेड़े में पीरसन औरत तशद्दुद में ज़ख़्मी थी, जेका ज़ख़्मनि जा सूर ॾसंदे फौत थी वई। फौती औरत जे वारसनि लाश शहर जे मुख्य चौक सूर्य बादशाह ते रखी टायर साड़े एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। ॿारनि सां बेमुर्ती कई अथऊं, धाकियां अथऊं, कुराड़ी खे हुननि खणी उछलियो आहे। ख़ुदा बहितर ॼाणे हुनखे छा में धाका, माना कुराड़ी पंहिंजो दम परवाज़ करे वई आहे। असांजा ॿार विया आहिनि, कुराड़ी उते वई आहे, कुराड़ी खे का लाथाई अथनि, धिको ॾिनो अथनि। असां पुलिस ॾे वञूं था, असांजी का दां फरियाद नथी करे। असां मिसकिन माण्हू, असां कंहिं सां न उचायो न कयो आहे, ऐं ज़ुल्म असां सां इहो ॾिसो था पिया। हे ईअं समाज जंहिंजो पुटु ॿधिजी वियो आहे, उनजी नुंहुं कीअं चंबी भॻी अथनि, ऐं इहा कुराड़ी खे धिका पोइ ख़ुदा ॼाणे कंहिं बि उस में धकु लॻो आहे। चोथों ॾींहुं इहा कुराड़ी सदमा कल्ह इस्पताल में खणी वियासीं, दवा न सही आहे, गुज़ारे वई आहे। न का असां ज़ुल्म आहे, असांखे इंसाफ़ खपे। एहतिजाज कंदड़नि IG सिंध DIG सखर ऐं SSP सखर खां मुतालबो कयो त जवाबदारनि खिलाफ़ FIR काटे कानून जे कटहण में आंदो वञे। कैमरामैन अलीगोर मार सां गॾु मजीद मर, सिंध TV न्यूज़, ठिकराठो।